अस्सलाम वालेकुम सिंधी दोस्तों, सभिनि खे गुज़ारिश आहे त असांजो अज़हर अली किंग जो यूट्यूब चैनल आहे ऐं अज़हर अली सिंधी पहिरियां लिखियलु आहे सिंध अज़हर अली किंग जेको सो चैनल जो नालो आहे। सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, बेल आइकन खे दबायो नवे साल जो जीअं अॻिते वीडियो तव्हांखे ब्लॉग वीडियो ते या कहिड़ी वीडियो ते तव्हांखे ॾिसण में अचे। त हीअ ॾिसो, हीअ असांजी सिंध जो हालात आहिनि। न हिते को वज़ीर आज़म आहे असांजी सिंध जो, जेके वज़ीर आज़म आहिनि सभु अव्हांखे सभिनी खे ख़बर आहे खाधे जा यार आहिनि। कंहिंजा ग़रीबनि जा फसल पिया ॿुॾनि, के हथ तां पिया लोड़ियो ॿोड़ाइनि, के कीअं त के कीअं, पर पोइ बि हिन सिंध जा जेके वारस आहिनि उहे अञा ताणी ईअं ई निंदण खां थियो पिया मरनि। जेके सिंधी वारस आहिनि उन्हनि खे जेके माण्हू आहिनि न, जीअं मतिलबु जेके बि आहिनि ॿाहिरि उन्हनि जो नालो नथो खणी सघां, माफ़ु कजो मूंखे, बहरहाल अव्हांखे ख़बर आहे पंहिंजा दुश्मन उहे ई आहिनि जेके पाण खे मारीनि जीआरीनि। उहे सम्झनि था पंहिंजे पाण खे असां ॾे पैसो आहे, असां सभु कुझु खे ख़रीद सघूं था, हर शइ खे ख़रीद करे सघूं था। बहरहाल इंसान जी ज़िंदगी खे ऐं इंसान जे खाधे खे, इंसान जे अनाज खे, इंसान जे फसलनि खे ॿोड़ण जे लाइ तयारु आहिनि। त मुंहिंजी ॻाल्हि जो मक़सदु इहो ई आहे त जेतिरो थी सघे हिन वीडियो खे शेयर कयो ऐं हीअ वीडियो ओतिरो पुॼायो जीअं हीअ जेके वॾा वॾा टपड़ जेके पंहिंजे पाण खे अलाए छा था सम्झनि, चवंदा सिंध जो खाइनि पिया, सिंध जो पीअनि पिया, पर शर्म कोन अथनि जेके सिंधी ॿुॾनि पिया अहिड़ी बरसातुनि में, जिंदे पैसो आहे किंदे कोन्हे। कंहिंजा घर टुटल आहिनि त कंहिंजा घर पका आहिनि, कंहिंजी छित आहे त कंहिंजी छित बि कोन्हे। सो उन्हनि खे मन को शर्म अचे, का मन का हया पवे, हिन फसलनि खे त कोन बचाए सघिया, मन कंहिंजे घरनि खे बचाए सघनि। सो हीअ तव्हांखे वीडियो ॾेखारे रहियो आहियां, अधीअ वारियासो तालको झंडो मरी ॻोठ फोटो ख़ासि करी खां, जंहिंमें हिकु फसल न आहे रहियो, सभु फसल ॿुॾी विया आहिनि। ऐं अलाह जो शुक्र आहे अञा त बरसाति त कोन्हे, बरसाति बीह वई आहे, पर ख़ुदा करणी मन का मशीन जेकी ॿाहिरि पाणी कढण लाइ हुकूमत ॾे उहा बि कोन थी ॾेई सघे। अहिड़ी हुकूमत खे छा कजे, अहिड़ी हुकूमत खे छा कजे, गोली हणी मारिजे या त पंहिंजो पाण खे मारिजे या हिन हुकुमराननि खे गीले मारिजे। त असांजे वीडियो जो मक़सदु इहो ई आहे। महिरबानी कनि, अगरि हुकूमत वारा कुझु असांजे लाइ कुझु सोचीनि था, वोट वठण महिल त वॾेरा ऐं जेके इहे असांजे वोट वठियो चढ़ियो वेठा आहिनि उहे पंहिंजे पाण खे अलाए छा पिया सम्झनि, त चवनि पिया असां सभु कुझु असीं पिया कयूं, पर अलाह जो शुक्र आहे अञा त खाराए पीआरे अलाह पियो असांखे अञा ताईं हुकूमत त कुझु कोन ॾिनो आहे न। ऐं वरी असांजा फसल त आहिनि, आसिरो असांजो अलाह में ई फसलनि में आहे, सम्झी वियो। त हिन वीडियो खे शेयर कयो ऐं जेतिरो थी सघे अॻिलनि ताणी इहा ॻाल्हि पुॼे ऐं हिन मक़सद ताणी पुॼनि त मन कंहिं ग़रीब जो फसल बची वञे। अस्सलाम वालेकुम, या अली अलैहिस्सलाम मदद।